नाज़िन रिब मीहर शाह में समाजी अगवान ऐं रिटायर्ड हेड मास्टर उस्ताद मोहम्मद इदरीस उजण मौजूदा तालीमी निज़ाम बाबत पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल गफ़ार चांडियो जी ही रिपोर्ट। रिब में शाह प्रेस क्लब ते असां सां गॾु मौजूद आहे समाजी अगवान ऐं रिटायर हेड मास्टर प्राइमरी स्कूल जो तमाम बेहतरीन संचन जो खिदमतूं आहिनि। हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तूं कहिड़ा वीचार पियो वंडे। शाम ॼणे थियो हींअर मुंहिंजी उमिरि 82 साल आहे ऐं मां गिलनेर शाह में प्राइमरी जो हेड मास्टर थी रहियो आहियां ऐं ॻोठा में बि मां समाजी कम कया आहिनि। जीअं त स्कूल प्राइमरी स्कूल साईं बचत शाह खां वरितोसीं ॻोठ में ऐं रोड जेको आहे जुब खां ओसि ताईं साईं बचत शाह वरितो। अॼु नौजवान खे घुरिजे त पाण में इतिहाद कनि ऐं विशा जेके आहिनि सभु विसारे छॾनि, पंहिंजे ॿिए वेझो अचनि, पाण में मोहबत कई कचहरी कनि, उहो बहितर थींदो। अंग्रेजी में चवणी आहे त लव नेसेसरी फॉर एनी ह्यूमन क्रिएचर, डॉक्टर और प्राइमरी टीचर और फार्मर, लॉ इन ह्यूमन क्रिएचर। इंसान लाइ कुर्ब जेको आहे ज़रूरी आहे। साईं असां सां मेरान टीवी न्यूज़ सां जेके वीचार वंडिया उन पंहिंजी ज़िंदगी मुतालिक़ ऐं अॼु जे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो अज़ीम मिसाल ॾिनो त पाण में नफ़रतूं ख़तमु कयो ऐं तालीम हासिल कयो त जीअं अॻिते हली मेरिट जे बुनियाद ते अॻिते तव्हां वॾा के ऑफिसर ऐं जज थी सघो। कैमरामैन इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेरान टीवी न्यूज़।